करीम बख्श खोसो ॻोठ वेझो सिंध बलोचिस्तान खे मिलाईंदड़ अहम रोड टुटी तबाह थी वियो आहे। दिलमुराद ॻोठ खां वठी मांझीपुर ताईं टुटी तबाह थियल रोड 20 सालनि खां वठी ॿीहर तामीर न थी सघियो आहे। रोड ते हंधा हंधा खॾा पइजी विया आहिनि। पुलूं टुटी तबाह थी वियूं आहिनि, जंहिं सबबि इलाइक़े वासी सख़्त अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। गाड़ी ख़राब थी रोज़ टायर पंचर थींदा रोड अलाए कौम अलाए घणा साल थिया आहिनि रोड जा हालत सफ़ा ख़राब लॻा पिया आहिनि। रोज़ टायर बस्ट थींदा टायर पंचर थींदा हालात भी ॾाढा ख़राब आहिनि। रोड महिरबानी करे बराए महिरबानी करे रोड असांखे ठाराए ॾियो। वॾे टाइम को अरसे को वठी रोड ख़राब लॻो पियो आहे। वॾे टाइम को वठी सरकार सां मुतालबो आहे त रोड ठारायो थी वञे। वॾा हज़ार में आहियूं, आवाम तमामु हज़ार में आहे। वॾी टाइम खां वठी न रोड मंज़ूर थियो आहे। वॾे अज़ाब में आहियूं। रोड ख़राब आहे, रोड जेको आहे ठाहिनि नथा। वॾो टाइम थी वियो आहे कि असांजा टायर पंचर थियनि था, गाॾी जेको आहे न सही नथो हले असांजो। असां डेली अची वञूं था, गाॾी जो ख़राबु थियनि थो ज़्यादा, टायर पंचर बि थियनि था। इन जे करे जेको आहे न असांजो रोड तामीर कई वञे, कमु नथो थिए असांजो, कमु सही कजो वञे। रोड ख़तमु आहे, असां मज़दूर माण्हू रोज़ वञूं था, असांजा टायर पंचर थियनि था। असांजो गुज़ारो हिते आहे। असां हिते गुज़ारिश कंदासीं सरकार खे असांखे रोड ठाहे ॾे। 20 साल थिया आहिनि, 15 साल थिया आहिनि, रोड ठहियल न आहे। असांखे मुतालबो करणु इहे ठाहे ॾे असांखे महिरबानी करे। असांजा रक्शे वारनि जो गुज़ारो हिते आहे। असांजो टायर पंचर थियनि था रोज़ानो। असां ग़रीब माण्हू। रोड भॻल आहे, असांखे अचण वञण में तकलीफ़ थिए थी ॾाढी। असां गवर्नमेंट खां इहो मुतालबो कयूं था त रोड खे जल्द सां जल्द ठारायो वञे। आवाम जी सहूलियत जे लाइ इहो हिकिड़ो जेको आवाम खे मिलियो वेंदो आहे उहो त मुकमल थियो वञे। ही रोड मांझीपुर खां करीम बख्श ऐं जेकबाबाद वञण जे लाइ मेन रस्तो आहे। हिन खे 20 साल थी विया आहिनि। ही रोड ख़राब ऐं ज़बून हालत जो शिकार आहे। हिन खे ठाहींदड़ ठेकेदार अध में कमु छॾे करे भॼी फरार थी विया आहिनि। गवर्नमेंट खां ऐं ठेकेदारनि खां मुतालबो आहे त असांजे हिन रोड खे जल्द खां जल्द ठाराए ॾियनि, जीअं असांखे अचण वञण जी सहूलियत थी सघे। मांझीपुर खां करीम बख्श ऐं जेकबाबाद वञण जे लाइ ही मेन रस्तो आहे। असांजे बीमारियुनि में अचण वञण जे लाइ, इलाज मुआलजे जे लाइ, इमरजेंसी जी हालत में पहुचण जे लाइ असांखे वॾो तकलीफ़ थींदो आहे। असांजो ही रोड ख़तमु थी चुको आहे। महिरबानी करे आला अमलदारनि ऐं आला हुकाम जे मेंबरनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांखे ही रोड रस्तो ठाराए ॾियनि। इन इलाइक़े खे बुनियादी सहूलियतूं ॾियणु सिंध सरकार जी ज़िम्मेवारी आहे। उन करे सिंध खे बलोचिस्तान सां मिलाईंदड़ रोड खे ॿीहर तामीर करायो वञे, जीअं ख़ल्क़े ख़ुदा खे सफ़री सुख नसीब थिए। कैमरा टीम सां गॾु काशिफ अली खोसो, सिंध टीवी न्यूज़, करीम बख्श खोसो।